कह के खामोश कंदे तू कह के खामोश कंदे ऐलान हज़ारे मान रुगो तू कह के खामोश कंदे ऐलान हज़ारे मान रुगो तू कह के कामरेड सिंगा sebagai perawan sendiri dia tim dia perat जे आवाज़ उन जी धरती धोड़ींदड़ ई उभ में जेके रोण जूं डारींदड़ हयाव डारींदड़ आवाज़ आहिनि उहे तव्हांखे नथा सम्झ में अचनि मुंहिंजा बच्चा पंहिंजे पीउ जे लाइ हिन महिल रड़ींदड़ आहिनि छा उहे तव्हांखे नज़र नथा अचनि असांजा ही सुकल वीरान चेहरा छा इहे तव्हांखे कुझु ॿुधाए न आहिनि रहिया असीं चाहियूं था हीअ अपील आहे हिन सिंध हुकूमत खां त हू ही समाजी सियासी कारकुन जेके खंबे गुम कया विया आहिनि हुननि खे आज़ादु कयो वञे त जीअं हू पंहिंजे घर जे भातियुनि सां पंहिंजी अमड़ियुनि सां पंहिंजी भेनरुनि सां पंहिंजे भाइरनि सां पंहिंजनि वञनि सां पंहिंजे बचनि सां अची करे ईद कनि ॿी सूरत में असांजो हीउ एहतजाज जो दाइरो मुसलसल रहंदो मूंखे यादि आहे उहो ॾींहुं यादि आहे जॾहिं असां हिकु ॾींहुं सोशल स्कूल कामरे हैदर बग जतोईअ जो मल्हाईंदा आहियूं जेको हर साल मूंखे सिंगार चयो त फौज़िया मां दावतनामा फेसबुक ते ॾियणु थो चाहियां तूं गीत झूंगार तूं मूंसां गॾु तुंहिंजो ॿियो को सियासी कारकुन हुजे कंहिं बि कानून कंहिं बि इदारनि में कतई ईअं कोन्हे को जेॾो वॾो जुर्मदार हुजे हिननि जे आईन हिननि जे पंहिंजे कानून में लिखियलु आहे जेॾो बि दुनिया जो वॾे में वॾो गुनहगार हुजे उनखे पकिड़े अदालतुनि में पेश कयो वेंदो आहे हिननि पाण पंहिंजे अदालतुनि जी नफ़ी कई आहे पंहिंजूं अदालतूं पंहिंजा थाणा पंहिंजूं जाचूं ऐं पंहिंजूं सज़ाऊं असीं सिर्फ़ु हे पुछण था चाहियूं त जॾहिं तव्हांजूं पंहिंजूं अदालतूं पंहिंजूं जाचूं गंदुम अमीर शहर की होती रही खराब बच्चे किसी गरीब के फाकों से मर गए तो उन लाइ जिदोजहद पे कई उन पोहरत मज़दूर लाइ जिदोजहद पे कई हुन पंहिंजे वतन जे आजपे लाइ जिदोजहद पे कई हुन सिंध जे वसीलनि लाइ जिदोजहद पे कई पर तव्हांखे शायदि हक़ जी ॻाल्हि करणु कोन थी वणे सच जी ॻाल्हि करणु कोन थी वणे असांखे त ख़बर बि कोन्हे असां घर भाती बि आहियां सिंगार जो असां घर भातियुनि खे हिन सियासी समाजी धुरनि खे नसीराबाद वासियुनि खे इहो इल्मु कोन्हे त आख़िर तव्हांजे माण्हूअ खे खंभे खणी गुम था कयो उन जे लाइ गवाही ॾियण जे लाइ शाहिदी ॾियण जे लाइ असांखे किथे अचिणो पवंदो पोइ मजबूर थी जीअं बतायो वञी मुक़ाम ते वेठो हो असां गुज़िरियल 26 ॾींहंनि खां हिननि ई रोडनि ऐं रस्तनि ते गवाही ॾियण पिया आयासीं ऐं अॼु असांजी उन गवाहीअ जो आख़िरी ॾींहुं आहे इहा गवाही रोडनि ते हुई इहा सिंध जी मज़ाहिमती तारीख़ आहे जो असां जूं माइरूं पंहिंजनि पुटनि जा नाला ज़ाल हक़ न आहिनि रखंदियूं इहा असांजी सिंध जी मज़ाहिमती तारीख़ आहे जो सिंध जा ई का बि औरत पंहिंजे पुट जो नालो यज़ीद न आहे रखंदी अमा हीर खां पुछो त उन सिंगार जो नालो सिंगार छो रखियो छो त हो शहर जो सिंगार आहे छो त हो सिंध जो सिंगार आहे छो त हो पोरत जो सिंगार आहे अवामी वर्कर्स पार्टी कंबर शहादत कोट अवामी तहरीक जा हुजूं चाहे कहिड़ी बि पार्टी जा हुजूं पर अॼु ईद खां या उन ॾींहं खां
असीं सभु अवामी वर्कर्स पार्टी बणिजी चुका आहियूं, छो जो उन जो अॻुवान असांजो रहबर असांजे शहर जो इंसाफ़ असांजे शहर जो अमन खसियो वियो आहे। उन करे ही ईद असांजी ॾाढी ख़ुशी सां थी आहे। जेकॾहिं असांजे विच में कामरेड सिंगार हुजे हा, तव्हां वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं त करे सघो था, वॾा वॾा किरदार बैनुल अक़वामी शहरनि वॾनि वॾनि दुनियानि ते पहुचाए सघो था। हिकु दहशतगर्द यादि हुजेव तव्हांखे, हू दहशतगर्द हुयो, इंडिया जो पायलट हुयो, हुनजो कमु हुयो त माण्हुनि खे मारणु। तव्हां उनखे पंहिंजे किरदार खे चिमकाइण। शादियों से बगैर तेरा आवाज सभी के जिया लतीफ जिए पर